خمس هو الذي عليه الستارة التي ترى من خلال الحائط الخارجي النحاسي. ये साईं ॿाहिरां ॾिसंदा आहियूं हितां इहे उहे जालियूं आहिनि साईं। सऊदी खां अॻु में साईं मदीना मुनव्वरा कीअं हुयो? सऊदी खां अॻु में सऊदी अरब थियण खां अॻु में साईं उस्मानिया दौर में पहिरीं एक्सपेंशन साईं जेका थी न उहा थी हुई उमर इब्न ख़िताब जे दौर में। ऐं हिन में ॾिसो साईं ॾखण ॾे 5 मीटर थी ओलह ॾे 10 मीटर ऐं 15 मीटर उत्तर ॾे हज़रत उमर इब्न ख़त्ताब। बस साईं हितां शुरूआत आहे। ऐं हे साईं हितां हिन गेट जी एंट्री हितां अचो तव्हां टिकट वठी था सघो। हेॾो बि हेॾे मॉस्क एक्सपेंशन एग्ज़िबिशन आहे माना मस्जिद नबी जी एक्सपेंशन आहे हुनजी तारीख़। ऐं हेॾे साईं वरी म्यूज़ियम आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बायोग्राफी ते माना हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कहाणी उहा हिते सॼी माना उन जूं शयूं रखियलु आहिनि। अॼु तव्हांखे ज़ियारत करायूं। No booking today? Scan QR code here. Okay. 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 Book online. Online? Yes. Not today, Mafi. No chance. Yom nothing. Even Yom full. even tonight, night time. Tomorrow, inshallah, after Fajr. Tomorrow I have a flight. I am sure. What is ॿुधो this? साईं हे साईं हिन जे अंदरि मां तव्हांखे ॿुधायां पर नसीब हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो माना उन्हनि जे इस्तेमाल जूं शयूं ऐं उहे सॼियूं कहाणी सॼी। ऐं अचो त हिते बारकोड स्कैन कयो उन ते तव्हां बुकिंग सुभाणे लाइ कराए था सघो। अॼु शायदि मुंहिंजे नसीब में न आहे। इहो अथव साईं नसीब ऐं मुक़दर। इंसान छा सोचींदो आहे छा थी वेंदो आहे। एग्ज़िबिशन जो टिकट ॾिसूं माना हे मिली वञे इहो वठूं था साईं। इहो ॾिसूं हा साईं इहो चवनि था टिकट वठो। इहो एग्ज़िबिशन ॾिसूं था होॾो न मिली हिन जो वठूं था पिया साईं। हुन म्यूज़ियम जी टिकट न मिली हिननि जो एग्ज़िबिशन जी तूं हितां टिकट वठी थो सघे। इहो हाणे माना वॉक इन ते आहे त तव्हांखे मां इहो सॼो ॾेखारियां थो पियो। थैंक यू जज़ाक साईं 15 रियाल जी टिकट आहे। थैंक यू जज़ाक। एंड फॉर दिस वन ऑनलाइन Ticket 30 seconds. ऑनलाइन ओके Go back to ترجمان اردو. ओके थैंक यू सर माशाल्लाह साईं 15 नो 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 थैंक यू सर चए तो लाइव मां चयो न लाइव न आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम साईं हे मस्जिद नबी जी एक्सपेंशन जो हिननि ठाहियो आहे ईअं सम्झो एग्ज़िबिशन। माना तव्हां हिते अचो ॾिसो मस्जिद नबी जेके कीअं वधाइनि था छा प्लान अथनि पहिरियों कीअं हुई उन जे बारे में। हे साईं ॾिसो एग्ज़िबिशन जे आसानी जे लाइ ट्रांसलेट माना फ्रेंच लैंग्वेज अरबिक में अगरि तव्हां नथा ॼाणनि जीअं मां उर्दू आहियां त छो त क़ौमी ॿोलियूं आहिनि साईं माना मुल्की न त उर्दू जो छा आहे बाक़ी सिंधी कोन्हे। उर्दू जो गाइड आहे तव्हांखे उहो ॿुधाईंदो। ऐं माशाल्लाह अंदरि सॼो साईं मस्जिद जी एक्सपेंशन जे बारे में ॿुधाइनि था पिया। अंदरि हलंदासीं तव्हांखे ॾेखारींदुमि वधीक। हे उहे मशीन आहिनि साईं जेके हिननि खे ट्रांसलेट करे गाइड करे हलंदी गाइड उर्दू आहे। बसि साईं सॾु कयो अथऊं चयो त हिन एरो खे फॉलो कयो ऐं हे डिवाइस ॾिनो अथऊं ऐं कननि में साईं हे पाराया अथऊं त जाथों जाथों असां टपंदासीं उते स्कैन कंदासीं सिंस जाथों हे मस्जिद शुरू थिया पूरी हिस्ट्री हिननि ॿुधाई आहे उहा। Okay, scan.
خلاص فوليوم بس عجب this volume. Okay. Stop here, just finish inside one by one, okay? Okay. सही है तस्वीर आना सही है मस्जिद नबी जी सही है मस्जिद नबी जी डॉक्यूमेंट्री इन्हनि ठाही आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं को तामीर कई आहे मस्जिद उन खां वठी अॼु ताईं जेका बि हिन जी एक्सपेंशन थी आहे हुनजो एग्ज़िबिशन आहे त साईं हाणे मस्जिदनि जे बारे में स्कैन कंदो तव्हांखे इंफॉर्मेशन अची वेंदी त हाणे अल्हम्दुलिल्लाह साईं ये खाना काबा रोज़ा रसूल ऐं साईं बैतुल मुक़द्दस अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक हिन ॿिनि जॻहनि ते मूंखे अचण जी हाज़िरी भरण जी तौफ़ीक़ ॾिनी इंशाअल्लाह जल्द इरादो मां कयो आहे मां इंशाअल्लाह जल्द बैतुल मुक़द्दस वेंदुमि इंशाअल्लाह हाणे साईं लोकेशन मस्जिद नबी जी साईं लोकेशन जेका आहे जगह वाक़िया जबल सलाह आहे साईं मस्जिद नबी जी जगह इन्हीं खां पोइ अॻिते साईं ग्राउंड फ्लोर मॉस्क जो साईं ग्राउंड फ्लोर आहे ॾिसो साईं मीनार मक्तब बाबे उस्मान मीनारा बाबे अब्दुल अज़ीज़ सऊद बाबे सलाम है तो मैंने हे रोज़ा रसूल है साईं उन खां पोइ साईं फर्स्ट कंस्ट्रक्शन ऑफ मस्जिद नबी जी पहिरीं जेका साईं मस्जिद ठही न मस्जिद नबी शुरूआत में ईअं हुई ॾिसो साईं पहिरियों मस्जिद नबी कीअं हुई हुआ साईं हीअं हुई अली मुक़द्दस शुमाल मस्जिद This one was house? House. عائشة رضي الله عنها. house. عائشة رضي الله عنها. Scan क्या हो सकता है? ॾिसो साईं उन खां पोइ मस्जिद जा दरवाज़ा मस्जिद नबी जा शुरू में 2 दरवाज़ा ये लिखियल त प्रोफेट आतिका गेट करंटली नोन एज अर रहमान गेट ऑन द वेस्टर्न साइड ऐं उस्मान गेट करंटली नोन एज जिब्राइल गेट त
The gate is northern side. ये ॾिसो साईं मस्जिद जॾहिं नई नई ठही त 2 दरवाज़ा हुया ऐं मदीनो कीअं हुयो ॾिसो पहाड़ ऐं घर नंढा नंढा खजूं उन खां पोइ साईं ईंदा आहियो हिते तव्हां हे साईं सुभान अल्लाह हे जेका मां तव्हांखे ॾेखारियां मस्जिद हे उनजो साईं 3D मस्जिद नबी साईं हे हिते पूरी इंफॉर्मेशन अथव मस्जिद नबी पहिरियों जेका ठही हुई उनजी माप वग़ैरह हर शइ हेॾो चए साईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर हुयो ऐं मस्जिद ऐं उन खां पोइ साईं हे डॉक्यूमेंट्री हले थी पई अल्लाह पूरी साईं हिननि डॉक्यूमेंट्री इहा ठाही आहे मदीने वारनि ॾिसो शुमाल नहीं शुरू में मस्जिद नबी पहिरीं तामीर साईं ईअं हुयो 1050 मीटर स्क्वायर फुट एरिया मीटर मथे उन खां पोइ साईं इहो जेको ॾेखारियोमांव हे साईं एक्सपेंशन उमर बिन ख़त्ताब माना मस्जिद खे वधायूं हज़रत उमर बिन ख़त्ताब जे दौर में हे ॾिसो उनजी इंफॉर्मेशन साईं हिते हे साईं हुननि वधाई हे ॾिसो 17 हिजरे ईस्वी में साईं लिखियल अथव एक्सपेंशन इंक्लूड 3 साइड्स 5 मीटर साउथ 10 मीटर वेस्ट में ऐं 15 मीटर ओभर में फर्स्ट एक्सपेंशन साईं ॿी जेका साईं मस्जिद नबी जी एक्सपेंशन थी उहा उस्मान इब्न अफ़ान जे दौर में थी पहिरीं एक्सपेंशन साईं जेका थी न उहा थी हुई उमर इब्न ख़त्ताब जे दौर में ऐं हिन में ॾिसो साईं ॾखण ॾे 5 मीटर थी ओलह ॾे 10 मीटर ऐं 15 मीटर उत्तर ॾे हज़रत उमर इब्न ख़त्ताब जे दौर में पहिरीं एक्सपेंशन थी हुई ॾिसो मस्जिद नबी जी हिते ज़बाननि ते पाण ॾिसी था सघो हुनजो हो ठहियल आहे वरी जेका ॿी एक्सपेंशन थी उहा थी उस्मान इब्न अफ़ान जे दौर में जिप्सम ऐं स्टोन पत्थर वग़ैरह लॻाया विया ऐं पहिरियों ईअं खजी जे फड़नि ते माना छत हुई पोइ हज़रत उस्मान जे दौर में हिननि खे पको कयो वियो ॾिसो ऐं दरवाज़ा बि गेट वधाया विया हे हुनजो पूरो साईं लिखियल आहे इंफॉर्मेशन हे उर्दू में भी अथव साईं तारीख़ तोसी सिमत कहिड़े पासे ॾे थी ठीकु आहे इज़ाफ़ा जात ऐं मजमूई रक़बा घणो हुयो 1050 मां 461 मीटर स्क्वायर मीटर थी साईं माना ॾिसो 300 गुना वधी वई साईं माशाअल्लाह उन खां पोइ साईं 88 उमैया
अल वलीद बिन अब्दुल मालिक जे दौर में थी एक्सपेंशन 29 हिजरी ईस्वी में उहा 17 में थी पोइ वरी 29 में माना 12 सालनि खां पोइ वरी साईं सन 88 में थी जदीद हाणे ॾिसो हू मस्जिद हीअ वरी पोइ हीअ ठही खलीफ़ा उम्मयाद अल वलीद इब्न अब्दुल तौसी अल वलीद बिन अब्दुल मालिक हे हुई साईं हे साईं हुजूर सल्लल्लाहु जे दौर में यानी उन्हनि जा जेके ख़ैमा माना घर हुया ये उन्हनि जी साईं इंफॉर्मेशन आहे Apartments were directed to the east of the mosque साईं ओभर वारे पासे ॾे मस्जिद नबी जे पासे में हुजूर सल्लल्लाहु जा घर हुया हिजरा जगह ऐं हुजूर सल्लल्लाहु जो रोज़े मुबारक जी इंफॉर्मेशन उहा इहा आहे हुजूर सल्लल्लाहु जो रोज़े मुबारक जी ॿुधाईंदा पिया हे पहिरियों जेका मस्जिद ठाही हुयूं असां मस्जिद नबवी हिते रोज़ो मुबारक हिते अथव साईं وهي ضمن الحجرات النبوية التي يسكن فيها مع أزواجه صلى الله عليه وسلم. ये उन्हनि जी घर वारनि जेका माना ज़ौजा हुयूं उन्हनि जा साईं हिजरा हुया अपार्टमेंट्स माना घर خارج المسجد النبوي في عهد النبي صلى الله عليه وسلم وخلفائه الراشدين وصدر خلافة بني أمية. مرت الحجرة النبوية بعدة مراحل. المرحلة الأولى بناء الحجرة النبوية. روزة رسول جي साईं कंस्ट्रक्शन उन जे बारे में काथे ठहियल السلام जो المبنية من اللبن وسقفها من الجليد ولها باب يفتح على الفناء ولا سقف له وله باب من الجهة الغربية يفتح على المسجد النبوي. المرحلة الثانية وفاة الرسول صلى الله عليه وسلم وسكارى. في العام 11 للهجرة وضعت عائشة رضي الله عنها ستارة تفصل بينها وبين القبر. المرحلة الثالثة وفاة أبي بكر الصديق رضي الله عنه وإزالة الفناء. دفن أبو بكر الصديق رضي الله عنه مع النبي صلى الله عليه وسلم وجعلت عائشة رضي الله عنها الستارة وأزال عمر بن الخطاب رضي الله عنه جليد الفناء وبنى جدارا باللبن. المرحلة الرابعة وفاة عمر بن الخطاب رضي الله عنه وبناء حائط به فتحة للسلام. دفن عمر بن الخطاب رضي الله عنه مع النبي صلى الله عليه وسلم وأبي بكر رضي الله عنه فاستحت منه عائشة وبنت حائطا بينها وبين القبور الثلاثة فيه فتحة. كان بعض التابعين يستأذنون عائشة للوصول إلى القبور ويسلموا عليها. المرحلة الخامسة إغلاق فتحة الحائط. لما أكثروا الدخول للسلام على القبور أغلقت الفتحة ولم يستطع أحد الدخول إليها. المرحلة السادسة وفاة أم المؤمنين عائشة بنت أبي بكر رضي الله عنهما وإغلاق باب الحجرة. بعد موت عائشة رضي الله عنها أغلق باب غرفتها.
المرحلة السابعة إدخال الحجرة النبوية في المسجد النبوي وبناء الجدار المخمس. عام 88 للهجرة أمر الوليد بن عبد الملك بهدم المسجد النبوي وتوسعته وإضافة حجرات أزواج النبي صلى الله عليه وسلم وأزال جدار بنت عائشة رضي الله عنها المبني من اللبن وبناه من الحجارة السود ولم يجعل لها بابا ولا شباكا ولا يمكن لأحد الوصول إلى قبر النبي صلى الله عليه وسلم وصاحبه رضي الله عنه. ثم أمر بإقامة جدار آخر هو الجدار المخمس فيه 5 أضلاع وبناه بالحجارة السود وجعل مؤخرا لئلا يصلى فيها ولا إليها، وأمر أن يحرف عن يمين القبلة ولم يجعل له بابا ولا شباكا. وهذا الجدار المخمس هو الذي عليه الستارة التي ترى من خلال الحائط الخارجي للنحاس. अच्छा असांजे हितां टपंदा असांखे टपी वेंदा सलाम करे ॾिसो अंदरों जा मंज़र साईं रियल फोटोज फ्रॉम इनसाइड इन द ग्रास कंपार्टमेंट असली फोटो ये सब साईं असां हितां बि ॾिसंदा आहियूं साईं अल्लाह माशाअल्लाह साईं। इन खां पोइ वरी सुल्तान अल अशरफ जे दौर में एक्सपेंशन थी। पोइ हीअं मस्जिद साईं पको पोइ गुंबद बि ठाहियूं। सुल्तान साईं उस्मानिया दौर में सन 886 हिजरी ईस्वी में ये पोइ उस्मानिया दौर साईं शुरू थी वियो ऐं वरी पोइ साईं हीअ एक्सपेंशन सब्ज़ गुंबद साईं थियो। पहिरियों अछो हुयो स्लेटी माना पोइ वरी साओ थियो सन 1277 हिजरी में माना हो हुयो 886 में पोइ 1265 हिजरी ईस्वी में साईं उस्मान अब्दुल मजीद एक्सपेंशन कराई उन साईं हे सब्ज़ गुंबद कयो हुजे साईं रोज़े पाक के। उन खां पोइ साईं हे ॾिसो पहिरियों हिकु सहन हुयो हुन में हिकु पधर हुयो पोइ वधायूं हिक खां ॿियो पोएं पासे ॾे 2 पधर कयूं। जदीद माना कयूं हिन दौर में साईं माशाअल्लाह ओपन सेक्शन पधर वधायूं। ॾिसो साईं 2 सैननि खां पोइ इहा पहिरीं सऊदी तोसी साईं नंढड़ी आहे। ऐं ॾिसो साईं शाह फैसल शाह किंग फैसल इब्न अब्दुल लतीफ़ शाह फैसल जे दौर में पहिरीं एक्सपेंशन थी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1973 में। हाणे भी साईं
सऊदी साईं पुराणो रोज़ा रसूल साईं 40,550 साईं कयईं काथों 1,000 तो शुरू थी अॼु 40,000 4 साल खां पोइ 1977 में शाह खालिद बिन अब्दुल अजीज़ ने खाली कराया वरी वधाए 14 में उन खां पोइ साईं हेॾे ईंदा आहियूं त हेॾां सभिनी खां अॻु में साईं फस्ट हिस्टोरिकल डेवलपमेंट ऑफ असलाम डोर हे ॾिसो हिन वक़्तु मां अगाड़े तव्हांखे जेको ॾेखारियो उहो हे दरवाज़ो हुयो न हिन ते पर हे काथों शुरू थियो आहे तव्हां पूरो हे ॾिसो हिन वक़्तु हे असांजी 1372 हिजरी में आम दर हीअं हुयो उन खां पोइ साईं गुंबद जी सब्ज़ गुंबद उन जे बारे में साईं असां ॿुधंदा पढ़ंदा आहियूं ॾिसंदा आहियूं हे ॾिसो स्कैन कंदा इंफॉर्मेशन अची थी हे ॾिसो साईं अंदरों माना कीअं रोज़ा रसूल गुंबद 12 मीटर साईं मुरबा मीटर ये मस्जिद नबी जो फर्स्ट सऊदी एक्सपेंशन थी साईं 1977 में उन जो हे नक्शो आहे साईं ऐं हे साईं हाणे हिननि जो हिन वक़्तु जेको आहे हे ॾिसो साईं हिन वक़्तु असां ॾिसंदा आहियूं हीअं उन खां पोइ साईं मेन आर्किटेक्चर एलिमेंट मस्जिद एंड फर्स्ट सऊदी एक्सपेंशन ऑफ प्रॉफिट मॉस्क उन खां पोइ साईं हे हाणे हिन वक़्तु जेका आहे थर्ड सऊदी एक्सपेंशन उहो जेको तव्हांखे ॾेखारियो बाग ॿी वीडियो में माशाल्लाह होॾां बाग आहे साईं उहो हाणे हेॾो पधर इहो ठाहियो त हाणे इहो होटल वग़ैरह ठाहींदा था वञनि हे साईं राति जा मंज़र अथव ऐं हे हरम पाक में अंदरां जा ऐं हेॾो हाणे वधायो अथऊं त हिन में बि हाणे छटिरियूं अहिड़ियूं हणंदा जॻहि लॻल आहिनि हेॾे वधायो अथऊं साईं खॿे पासे ॾे सुभान अल्लाह साईं अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना पूरो साईं इन खां पोइ ॿाहिरि माना साउदर्न फेड साईं ऐं माशाल्लाह साईं हिते सॼी इंफॉर्मेशन पई आहे पत्थर जी जेका तव्हां हे ॾिसी था सघो 3D सॼो व्यू करे था सघो हिते हे साईं हेॾो हे साईं मेंबर जेको संग मारवा हिन जी का इंफॉर्मेशन हूंदी त सही हे काठी जो साईं मीनार मथे पुराणो पितल लॻो पियो आहे मां तव्हांखे ॿुधायां थो साईं बाक़ी हे पुराणी हिन में डॉक्यूमेंट मस्जिद नबी जी ॾिसो कीअं ॻोठ हुया कीअं बाग हुया खजनि जा ऐं सऊदी खां अॻु में साईं
सऊदी खां अॻु में साईं मदीना मुनव्वरा कीअं हुयो, सऊदी खां अॻु में सऊदी अरब थियण खां अॻु में साईं उस्मानिया दौर में मस्जिद नबी हीअं हुई साईं। ॾिसो हाणे माशाअल्लाह ॾिसो कीअं थी वियो आहे। वधायाम साईं वञो सऊदी साईं 1950 त ईअं हुयो, पोइ सऊदी अरब थी वियो त पोइ हीअं हूंदो साईं। मदीना मुनव्वरा ॾिसो 1917 में 1918 में मदीना मुनव्वरा साईं ईअं घर हूंदा। हे 1918 हे 1918 हे 1918 सुभान अंदर जेको मस्जिद नबी में तव्हां कमु ॾिसंदा साईं उस्मानिया दौर में ठहियो आहे सॼो। ऐं माशाअल्लाह हे हाणे ग्रैंड व्यू आहे नॉर्दर्न साइड 2013 जी तस्वीर। हाणे ॾिसो मस्जिद माशाअल्लाह सुभान अल्लाह साईं। ऐं हे साईं मदीना मुनव्वरा बिटवीन द 1344 खां 1372 उहो नक्शो। उन खां पोइ साईं हिते वञण खां अॻु में हितां हिकिड़ी जाइ आहे साईं, उहा तव्हांखे ॾेखारियां। हे साईं तुर्की जान उस्मानियानी दौर जा ला इलाहा इल्लल्लाह। पर तव्हांखे हे ॾेखारियां साईं, हेॾे शयूं पयूं आहिनि। बसि साईं ॿाहिरि निकिरंदासीं। हे साईं सऊदी अरब मुल्क ठहण खां अॻु में उस्मानिया दौर माना ख़तमु थियो त उन टाइम मस्जिद नबी हेतिरी हुई ऐं मदीनो शहर हीअं हुयो। बसि साईं हाणे हेॾो कुझु तारीख़ लिखियलु आहे त कीअं हुयो, कुझु तस्वीरां पुराणी मदीने जूं। हे ॾिसो 1482 ताईं 1982 ताईं मस्जिद नबी कीअं हुयो साईं। ऐं हाणे सुभान अल्लाह हे साईं जन्नतुल बकी, हे हरम पाक। हाणे त वरी हे बि वधायो अथऊं, हे थोरी अञा पुराणी आहे, हेॾे अञा वधाई अथऊं साईं। हे ड्राए छॾिया अथऊं ऐं हे बि हाणे ड्राइनि था पिया, वधाइनि था। अहिड़ा होटल्स ठाहिनि था, सिधो हले थो पियो ग्रैंड मॉस्क। हितां साईं हे एग्ज़िट ॿाहिरि निकिरी आयासीं। हितां तव्हां तोहफ़ा ताइफ़ पंहिंजे प्यारनि पंहिंजे लाइ घर लाइ वठी था सघो। हेॾो बि आहिनि मस्जिद नबी। हे बसि साईं गिफ्ट शॉप मां तव्हां जेका शइ वठणु चाहियो। उन खां पोइ निकिरंदा साईं साम्हूं बिल्कुलु मस्जिद गमामा जे माशाअल्लाह प्यारी मस्जिद। ऐं मदीने में साईं हर शइ प्यारी आहे। अलाह पाक जी सॼी दुनिया ॾाढी प्यारी आहे। हीअं वेंदो 309 हरम में वरी एंट्री तव्हां दाख़िल थी वेंदव। हेॾे वेंदो त हेॾे होटल वग़ैरह आहिनि। त दोस्तो इहो हुयो मस्जिद नबी जो ग्रैंड एग्ज़िबिशन। अॼु साईं मूंखे बि मिली ऐं हिन वीडियो जे तवसत सां तव्हांखे बि इंफॉर्मेशन मिली त मस्जिद नबी कीअं ठही, छा छा एक्सपेंशन्स थिया। ऐं हिकिड़ी शइ रहिजी वई जेको म्यूज़ियम हुयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बायोग्राफी ते, उहो माना उते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं शयूं हुते जेके उन्हनि यूज़ कयूं उहे पयूं आहिनि। इंशाअल्लाह ॿिए दफ़े अॻु में ऑनलाइन बुकिंग कराए उन ते ईंदासीं। जेसिताईं इजाज़त ॾियो, जिथे हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो, वेंदे वेंदे शेयर करे छॾिजो, तव्हांजी महिरबानी थींदी। अल्लाह हाफ़िज़।